الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد رأى من آيات ربه الكبرى صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों भाइरो अल्लाह जे पाक कलाम जा जेका नजम सूरत जी आयत सगुरी तव्हां जे साम्हूं हिन फ़कीर नाचीज़ तिलावत कई आहे इन आयत में मदीने वारे साईं जे मेराज पाक जे मुशाहिदन जो अल्लाह जिक्र फरमाए थद में जांगो सुभान अल्लाह बुकोन थी निकरे अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे मुझे सोने हबीब मदीने वारे साईं के रब ला तादाद खूबियुनि सां नवाज़ियो बेशुमार मोजज़न सां नवाज़ियो अणगणन इनामन जी मदीने वारे साईं ते रब बारिश बरसाई जॾहिं कुर कायनात पैदा थी आहे मुस्तफ़ा जी तारीफ़ पई थी हले पर क़यामत ताईं हलंदी पर खुटण जी न को नज़म जी सूरत में को नसर जी सूरत में को मोहब्बत पंहिंजे जो इज़हार हर को पंहिंजे अंदाज में थो करे पर असुल तारीफ़ असुल मदीने वारे साईं जो जेको रब करीम मकाम ठाहियो आहे उन्हें के अञा न को बयान करे सघियो आहे न क़यामत ताईं बयान करे सघंदो मुंहिंजे लजपाल नबी जे उन्होंने ला तादाद खूबियुनि मजा कमालात मजा हिकड़ो कमाल है ॾिसण जो कमाल मदीने वारे साईं जे ॾिसण जो कमाल ॾिसण जे लाइ त असीं बि ॾिसूं था जी हर माण्हू ॾिसे थो ॾिसण जे लाइ अखियूं ॾिनियूं आहिनि पर तुंहिंजो ॾिसण ॿियो आहे मदीने वारे मीर जो ॾिसण ॿियो असीं ॾिसंदा आहियूं त ॾींहं जी रोशनी हुजे सिज जो सुहाओ हुजे चंड जी चांडराण हुजे बत्ती हुजे बिजली हुजे पोइ ॾिसंदासीं मदीने वारो मीर जीअं सिज जे सुहाए में ॾिसे चंड जी चांडराण में ॾिसे तीअं 29 जी ऊंदाए में बि मदीने वारो ईअं असीं ॾिसंदासीं जा शइ साम्हूं हुजे पर जेकॾहिं मथों हे शामियानो अची वञे त सिज हेॾो चिमकंदड़ सो बि नज़र असांखे न ईंदो सन्नो पन्नो कपिड़ो आहे ही सन्नी कनात आहे इहा साम्हूं अची वञे त असांखे परियों कुझु नज़र नथो अचे मदीने वारो मीर जीअं मदीने में आयलनि खे ॾिसे तीअं सफ़न वारे हिननि आशिकनि खे बि ओरे बि ॾिसे परे बि ॾिसे मुझो सुहिणो जीअं अॻियां ॾिसे तीअं पुठियां ॾिसे
सची बुधायो ता में को आए जो पुठिया ॾिसंदो हुजे हां साईं करीम नमाज पढ़ाई सलाम वरायूं ओ आखिरी सिफ में एकड़ो मानू बीठो हुजे साईं फरमायो त खुदा का नचो ॾिजी तू नमाज ईअं तो पढ़ी तव्हां समझो था मुंहिंजो मुंहुं किबले ॾे आहे मां पुठियां नथो ॾिसां वल्लाहि इन्नी लअरा मिन खल्फी कमा अरा मिन बैन यदैय अल्लाह जो कसम आहे जीअं मां अॻियों ॾिसंदो आहियां तीअं पंहिंजे पुठियां बि हीअं ॾिसो न मुल्लो अचे थो नबी असां जहिड़ो असां वांगुरु हुयो उनखे चओ त तो में ॾिसण जो इहो पावर आहे तू इए परे वारे के दिसी सकींदो जी मोरो ही बिठो आ ताके मोरो नजर अचे तो विच में एक मंद बीठा है न वण बीठा है न विच में रुकावटू है न शे नजर नथी अचे मुंजो लजपाल नबी मदीने में वेही सजी कायनात के इए तो दिसे जे तरिये ते सरिया जो दाणो मलाइक मुझे भी कुल्हे ते वेठा है मौलाना मिस्री जे कुल्हे ते भी मलाइक वेठा है किरामन कातिबीन कसम तो कुरान जो मुखे सच्ची बुधायो तो मौलाना मिस्री जे कुलन ते मलाइक नजर अचन वेता जी ताजे पंजे कुलन ते मलाइक वेठा है नजर अचन वेता न छो तो उहा दीद तवा वट नाहे जो मलाइकन के दिसे जिन्नन के दिसे गैबी मखलूक के दिसे पर मुझो नबी कुरान तो फरमाए तरल मलाइकत हाफीन मिन हौलिल अर्श हबीब अर्श जे चौधारी जेके मलाइक तवाफ था कन उनन के तू दिसी भी तो उनन जी तस्बीह बुद्धि हां सुभान अल्लाह जी इंसानन के दिसन ये जिन्नन के दिसन ये मलाइकन के दिसन रूह एड़ी शे का नजर नहीं दिया ता ॾिठो रूह जी करमुला ताजे सामो वेठो आ मुझो जिस्म मुझो कद काठ बुत सब ॾिसो था पर मुझो रूह तांगे नजर आहे सही है कोने रूह आए तने आयो है ना मोरे माली रूह निकरी वने तो मानू मैयत रूह निकरी वने मानू लाश जनाजो रूह आहे पर नजर न तो अचे छो तो या तुंजी मुजी अखा पर मदीने वाले साईं जी दीदी हिय वेठा है मस्जिद नबवी शरीफ में साईं फरमाइन था हियर मौत जे मैदान ते जंग हले थी पई झंडो अब्दुल्ला बिन रवाहा जे हथ में मौत जो मैदान में ॾिसी आयो हां उर्दन में आ मदीने शरीफ का 1000 किलोमीटर परे आ केतरो 1000 किलोमीटर तो के तो मोरो नजर न सोचे ना मदीने वारो साईं वेठो मदीने में आ 1000 किलोमीटर परे जंगे मौता जे मैदान में झंडो अब्दुल्ला बिन रवाहा जे हथ में आ साईं फरमाइन था त अब्दुल्ला जे हथ में झंडो मां ॾिसी रहियो आहियां वॾी बहादुरी सां लड़े थो पियो साईं फरमाया अब्दुल्ला ज़ख्मी थी पियो आ अब्दुल्ला बिन रवाहा शहीद थी वियो आ ज़मीन ते किरी पियो आ चओ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊं वरी साईं फरमायो त हींअर झंडो मुझे सौट जाफर तैयार जे हथ में आ मौला अली जो भा हैदर करार जो भा हजरत सैयदना जाफर तैयार साईं फरमाइन था त झंडो हींअर जाफर जे हथ में आ वेठा मदीने में 1000 किलोमीटर परे ॾिसंदा वेठा सुभान अल्लाह साईं फरमायो त हींअर जाफर वॾी बहादुरी सां लड़ी रहियो आ जाफर जख्मी थी पियो आ जाफर घोड़े तां किरी पियो आ अल्लाह इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जाफर शहीद थी वियो साईं फरमाया त जाफर शहीद थी वियो मां ॾिसां तो जाफर जो रूह उॾाणो आहे जाफर जो रूह उन जे जिस्म मां निकतो उॾाणो आहे काॾे थो वञे जन्नत में जाफर जो रूह काथे
जन्नत में मलाइकन सां गॾु साए परिंदे जी सूरत में जाफर जो रूह जन्नत में मलाइकन सां गॾु उॾामी रहियो आहे। मां मोहम्मद करीम जाफर जे रूह खे ॾिसी रहियो आहियां। अरे उथवे बंदि कयो त मूंखे ॻाल्हाइण में मज़ो अचे न। पैसा न खपनि, तव्हांजी मोहबत खपे। वेठो ॾिसां त 10 थो ॾिए हले, 50 थो ॾिए हले, 100 थो ॾिए। इहे पैसा न, बसि मोहबत सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजे लाइ लख थी वियो। हाणे ॻाल्हि सोचण जी आहे, इहा सही हदीस आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वेठा मदीना मुनव्वरा में मैदान मौता जेको उर्दन जे मुल्क में आहे, उते जाफर जो जिस्म ॾिसनि पिया। घोड़े ते चढ़ियो आहे, जंग करे थो, तलवार हलाए थो, नेज़ा भाला हाणे थो पियो, झंडो हथ में अथसि। हुज़ूर ॾिसनि था जाफर शहीद थियो, उनजो रूह जिस्म मां निकितो, उहो उॾाणो परवाज़ कई, जन्नत में पहुतो, मलाइकन सां गॾु साए पखीअ जी सूरत में जन्नत में उॾामे थो पियो। जिस्म हिते ज़मीन ते आहे, रूह जन्नत में आहे। रूह खे बि हुज़ूर ॾिसनि था त जिस्म खे बि मदीने वारा साईं ॾिसनि था। हाणे हे जेको मैदान मौता जो मैदान आहे, इहो त 1000 किलोमीटर हो, पर जेका जन्नत आहे करोड़े अरबे खरबे किलोमीटर परे आहे। आसमान जो तफ़सील त मौलवी मिस्री तव्हांखे ॿुधाईंदो त पहिरियों आसमान कहिड़े रंग जो आहे, वरी ॿियो कहिड़े रंग जो आहे, मुफ़ासिलो थोल केतिरी आहे, या रुकावट केतिरी आहे, असांखे त शामियाने खां मथे नज़र नथो अचे। 7 आसमान अहिड़ा थुल्हा 500 सालनि जा, उन्हनि खां मथे हज़रत जाफर जो रूह जन्नत में उॾामे थो पियो। मदीने वारो साईं मदीने में वेही उनजे रूह खे बि ॾिसे थो, मलाइकनि खे बि ॾिसे थो। कसम सां मूंखे मौलवी मिस्री जो रूह नज़र नथो अचे, इन जे कुल्हे वारा मलाइक बि नज़र नथा अचनि, पर मुंहिंजे मदीने वारे साईं जी दीद छा आहे, रूह बि ॾिसनि था, जिस्म बि ॾिसनि था, वेठा मदीने में। अरे जेको महबूब मदीने में वेही सुहिणो नबी जेको 1000 मैल परे जाफर जो जिस्म ॾिसी सघे थो, उनजो रूह जन्नत में ॾिसी सघे थो, तुंहिंजो सफ़र मदीने खां परे आहे। जवाब ॾियो। जेकॾहिं हीअ दीद खणनि न, हिननि आशिकनि खे मुंहिंजा सुहिणा ॾिसण। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं खे रब उहो पावर, उहो कमाल, उहो जमाल, उहो खुशखिसाल ॾिनो आहे जो सुहिणो नबी नज़र करे सॼी काइनात खे ॾिसे थो। अरे मदीने वारो साईं त वॾे कमाल वारो आहे, पर हुज़ूर जो बच्चो, तुंहिंजो मुंहिंजो पीर बगदाद वारो साईं फरमाइनि था, नज़र तो इला बिलादिल्लाहि जमा का खरदलतिन अला हुकुम इत्तिसाली। अल्लाह जा जेकी भी शहर आहिनि, मोरो शहर आहे, नौशहरो शहर आहे, सदूजा शहर आहे, सखर शहर आहे, हैदराबाद कराची शहर आहे, मक्को मदीनो शहर आहे, रूए ज़मीन ते जेतिरा भी अल्लाह जा शहर आहिनि, मां बगदाद में वेही ईअं थो ॾिसां जे तरीअ ते सरे जो दाणो नज़र। ये बगदाद वारो साईं एॾे पावर वारो आहे, एॾी दीद वारो आहे, एॾी नज़र वारो आहे, त मुंहिंजे महबूब मदीने वारे जी नज़र छा। हज़रत सैयद गुल हसन शाह रहमतुल्लाह अलैह तज़किरा गौसिया में, उनजो लेखक तज़किरा गौसिया किताब जो लेखक शाह गुल हसन आहे, जेको ख़लीफ़ो हो हज़रत बू अली कलंदर पानीपती वारे बुज़ुर्ग जो, गौस अली कलंदर जो ख़लीफ़ो हो, हज़रत गौस अली कलंदर जो। फरमाए थो त हज ते वियुसि, मके में हज अदा कयुमि, हाणे वञा पियो मदीने शरीफ़। सोचुमि त
उन वक़्त में 8 मंज़िलूं थींदियूं, मक्के का मदीने 8 मंज़िलूं। पुराणो रस्तो जेको हूंदो उन ते 8 मंज़िलुनि जा अञा ताईं बि निशान मौजूदु आहिनि। 450 किलोमीटर तक़रीबन मुफ़ासिलो आहे। हिन जॾहिं रोड ठही विया आहिनि उन खां पोइ बि 450 या 425 किलोमीटर जो मुफ़ासिलो। जी माण्हू वञनि पिया उठनि ते घोड़नि ते काफ़िलनि में। पोइ मूंखे चयूं त गुल हसन काफ़िलो वञे थो तयार आहे मदीने हलंदे। मूं सोचियो त वञा मदीने वरी उठ ते घोड़े ते चढ़ी दिलि न बर्दाश्त कयो, छो न प्यादल पंथ वञा। मीर मदीने जे साईं ॾे प्यादल पंध 1000 कयां, प्यादल पंध 1000 कयां, प्यादल पंध 1000 कयां, दिल थी चवे दीदार कयां, है दिल थी चवे दीदार कयां वो मीर मदीने जे साईं ॾे। चेंगड़ी खली पानी जी खयम, कुछ सत्तू खजूर खाधे पीते जो ज़ादे राह सामान सफ़र खयुम, प्यादल निकिरी पियुसि। ऐं जेको पुराणो रस्तो आहे न उन सां अॼु बि तव्हां बस ते गाॾी ते वेंदो न त हिकिड़ो रेगिस्तान अचे थो, जीअं थर जी वारी जूं भिटूं आहिनि न, अहिड़ो वारियासो इलाइक़ो अचे थो। हज़रत शाह गुल हसन फरमाए त जॾहिं उन रेगिस्तान में पहुतुसि त रस्तो भुलिजी वियुसि। वारी जूं भिटूं, नओं माण्हू, अणभुयो माण्हू, रस्ते जी ख़बर न हुई, अकेलो प्यादल पंध जी उन सहरा में रेगिस्तान में रस्तो भुलिजी वियुसि। पियो हलां, कॾहिं ओभर कॾहिं ओलह उत्तर ॾखिण पियो फिरां, ॾींहं गुज़री विया, हफ़्ता गुज़री विया, रस्तो हथ न अचे, उते पियो सहरा में फिरां। जी गर्मी हुजे, निठण हुजे, उस हुजे, ऐं मौसम जेका हुजे सख़्तु ऊन्हारे जो चालीहो हुजे, पाणी बि ख़तमु थी वियो, खजूर बि ख़तमु थी वई, सामान जेको सफ़र जो सो सभु ख़तमु थी वियो। हज़रत शाह गुल हसन फरमायो त मूंखे हाणे मौत अखियुनि सां नज़र पियो जो बसि मरी वेंदुसि, बचणु महाल आहे। पोइ चई त पाणी जॾहिं ख़तमु थी वियो, गर्मी लुक पई लॻे, झोलो सख़्तु शिदत जी गर्मी, चपड़ा ख़ुश्क थी विया, जिगर प्यासो, कलीजो उञ ऐं प्यास जे करे ख़ुश्क थी वियो। उन वारीअ जे दड़े ते हीअं किरी पियुसि। मूं सम्झो त बसि हाणे मरी वेंदुसि, बचण जी का वाह नज़र नथी अचे। पोइ हीअं कंदड़ो मथे करे चयुमि या रसूल अल्लाह, मुंहिंजा सोना मौत बरहक आहे, हिकिड़े ॾींहुं ज़रूरु मरबो। मरण खां मूंखे नफ़रत कोन्हे, मरण खां फिरार कोन्हे, पर मरण खां अॻु में हिकिड़ो भेरो तव्हांजो दीदार करणु थो चाहे। हबीब मूंखे अॻे छल मौत न अचे, हेकर मदीनो ॾिसां पोइ भली मर। मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार, लहने उजागा यखड़ने जा। ओ मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार, लहने उजागा यखड़ने जा। ऐं पाणी पिरीअ जे शहर जो परवर असांखे तूं पियार पोइ भली मार, लहने उजागा यखड़ने जा। जब रोआ भी पियो सुने नबी के सल्लो भी कया या रसूल अल्लाह, मरण खां अॻु में तव्हांजो दर ॾिसण थो चाहियां, दीदार करण थो चाहियां। चए थो ईअं रोंदे रोंदे उञ जे करे, शिद्दत जी प्यास जे करे चपड़ा ख़ुश्क हुया, इएं रोंदे रोंदे ख़शी अची वई, बेहोश थी वारी जे दड़े ते किरी पियुसि।
बेहोशी में खबर ना है केतरी देर पियो रहो से जरी मल अख खुली किरो से वारी जे तड़े थे पर जरी मल अख खुली त वारी जो तड़ो ना है कि झोलीअ में पंजो पान खे कि गोद में आया जरी मल हीअं अख खोलिया त बददुआ वारो चेहरो नज़र अची हबीबन जो हसीन मुखड़ो नज़र अची वियो साईं फरमाइनि था बचड़ा गुल हसन गम न कर सैयदो आले रसूल बचड़ा गुल हसन गम न कर असी पहुंची विया हबीबन जे हथन में प्यालो आ फरमाइनि था ही पानी पी जे तो पंहिंजे कर्म वारे हथ सां मूंखे प्यालो इनायत फरमायूं हिकिड़ो ढुक पी तुम बुख भी लही वई उञ भी लही वई थक भी लही वियो जी निंड न हुई सुजागी में बेदारी जे अंदर सुजाग थियण खां पोइ मां सुजागी में ॾिसां पियो सोने नबी मूंखे पंहिंजी गोद में करे वरितो इमाम जलालुद्दीन सुयूती तो चए त रईत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नीफुम व 70 मर्रा फी यक़ज़ा 75 भेरा सुजागी में मूं मदीने वारे साईं जी ज़ियारत कई घणा भेरा निंड में न निंड में त घणन सा करम चे तो सुजागी में हिन न क्युन सा हयातुन नबिया ॾिसन था ॿुधन था भली को ऋण में आ रेगिस्तान में आ जेको दर्द मां सिक मां सड़ड़ो कंदो आ उनजी आह उनजी ताह गुंबद खदरा में पहुंची वेंदी आ सल्लल्लाहु अलैहि या ओ रहम भरिया साईं रोज़ धणी कियां हेडी जुदाई आया मांखे वणी खुशहाल कयो मंझ ख्वाब खणी इहो बानी पंजीअ जो बार मिठा अजा आलम जा आधार मिठा अगया जिज़ जी ओ चिंगार मिठा जालम जा ओ जेके वसंदी वान आहे मिठा ते ता पंहिंजी निगाह न लाहे मिठा ओ सिके साह मुझो नाले अल्लाह मिठा सिके साह मुझो नाले अल्लाह मिठा बेवाह विली न विसारे मिठा अजालम जा हथ में आए घणा वतन कीअं वणा साईं हज़रत कासिम के हली कंधो कीअं खणा पंजा फाल ॾिसी हे हथड़ा हणा मारे मर मोयवा जी मयार मिठा जालम जा आधार मिठा अगया जिज़ जी उछंगार मिठा जालम जा सिक मां सड़े करण वारे जी
उहा आह उहा दाह गुंबद खदरा में पहुंची वेंदी आ। मुझा सोना अज भी हयात नबी आहिनि, अज भी पंहिंजी उम्मत के निहारे रहिया आहिनि, ॾिसी रहिया आहिनि, पर को हुजे इश्क वारी आह करण सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अल्लाह तो फरमाए तो मुझे नबी मुझे महबूब के मूं रब थी त जो उहो पावर ॾिनो आ, कुवत ॾिनी आ। लक़द रआ मिन आयात रब्बिल कुबरा, मेराज वारी रात अल्लाह फरमाए तो मुझे महबूब पंहिंजे रब जूं वॾियूं निशानियूं ॾिठियूं, वॾियूं वॾियूं निशानियूं जेके अॻु कंहिं न ॾिठियूं, न कंहिं नबीअ ॾिठियूं, न कंहिं रसूल मुरसल ॾिठियूं, न कंहिं पैगंबर ॾिठियूं, न कंहिं जिन इंसान उहे निशानियूं ॾिठियूं, जेके निशानियूं मूं पंहिंजे हबीब खे मेराज में ॾेखारियूं। अब तुमारूनहु अला मा यरा, छा तव्हां झगड़ो था कयो मुंहिंजे हबीब सां उन ॻाल्हियुनि ते, उन मुशाहिदनि ते जेके पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आ। तव्हां झगड़ो था कयो, तव्हां इनकार या एतराज़ था कयो त मेराज में छा ॾिठो हूंदई, कीअं ॾिठो हूंदई, मां रब थो गवाही ॾियां। अफ तुमारूनहु अला मा यरा वलकद रआहु नज़लतन उखरा, मुझे हबीब वो जलवो ॿियो भेरो बि ॾिठो इंद सिदरतिल मुंतहा, सिदरतुल मुंतहा वारे वण वटि मुझे हबीब वो मुशाहिदो हिकु भेरो मथे कयो, ॿियो भेरो वरी मोटंदे सिदरा जे वण वटि उहो मुशाहिदो कयो जेको अॻे कंहिं न कयो। मदीने वारे मीर खे रब उहो मुशाहिदो कराए छॾियो। इन्नहु हुव समीउल बसीर, बेशक इहो ई ॿुधण वारो हो, इहो ई ॾिसण वारो हुयो। इन्नहु हुव, बस इहो ई हुयो। इन्नहु हू ज़मीर वाहिद जे लाइ, हुव ज़मीर वाहिद जे लाइ, इहो ई हुयो, बस ॾिसे पियो इहो, ॿुधे पियो इहो। केर पियो ॿुधे, छाखे पियो ॿुधे, केर पियो ॾिसे, छाखे पियो ॾिसे, तवज्जो आहे जी। सुभान अल्लाह। रब फरमायो इन्नहु हुव समीउल बसीर, बेशक इहो ई ॾिसण वारो, इहो ई ॿुधण वारो हुयो। इन तफसीर कंदे मुफस्सिरन लिखियो त हू ऐं हुव जो ज़मीर अल्लाह जी ज़ात ॾे राजियो आहे, बस अल्लाह ई ॾिसण वारो हो, अल्लाह ई ॿुधण वारो हो। भला जेकॾहिं ॾिसई ॾिठई पे त कंहिंखे पे ॾिठई। जेॾी महिल हुज़ूर सिदरतुल मुंतहा ते आया, मलाइक हेठि रहिजी विया, पैगंबर मुरसल नबी हेठि रहिजी विया, हिकिड़ा मस्जिद अक़सा में रहिजी विया, हिकिड़ा पहिरीं आसमान, ॿिए टे चौथे सते ताईं नबी मलाइक हेठि रहिजी विया, बाक़ी हुयो जिब्रील, सो बि सिदरा ते रहिजी वियो। चईं हिकिड़े वार जेतिरो क़दुरु मथे चढ़ंदुसि अल्लाह जे नूर में जली पर सड़ी वेंदमि, मथे मां न वेंदुसि। जिब्रील बि हेठि रहियो। जेॾी महिल हुज़ूर मथे पहुता, हाणे अल्लाह तो फरमाए इन्नहु हुव, मां अल्लाह ई ॾिसण वारो हुयुसि, मां अल्लाह ई ॿुधण वारो हुयुसि। छाखे पे ॾिठई, छाखे पे ॿुधई, मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जो मुखड़ो हुयो अल्लाह ॾिसण वारो, मुंहिंजो मदीने वारो ॻाल्हाइण वारो हो, अल्लाह पाण ॿुधण वारो हुयो।
बस इहो ई हुयो ॿियो केरु हुयो ई कोन जिब्रील सिदरा ते नबी सगोरा अक्सा में जिन मलाइक इंसान मखलूकात कायनात हेठ मकान हेठ हुजूर ला मकान ते बस ॾिसनि पिया त हुजूर खे जे रब करीम ॾिसे पियो त मुस्तफा जे मुखड़े खे जे ॿुधे पियो त मदीने वारे जी मिठड़ी गुफ्तार खे ऐं बाज़ मुफ़सिरन हू जो ज़मीर ऐं हुअ जो ज़मीर राजी कयो आहे हुजूर जी ज़ात ॾे पोइ माना थींदी त ॾिसण वारो बि मदीने वारो साईं हुयो त ॿुधण वारो बि हुजूर ई हुयो भला जे ॾिठई पे त कंहिंखे पे ॾिठई ॿियो त सभु मखलूकात हेठ हुई बस हिकिड़ो जलवो रब जी ज़ात जो हुयो हुस्ने उलूहियत बेमिसाल लाज़वाल हुस्न रब जी ज़ात जो हो ॾिसण वारो मुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम हुयो इहे पे ॾिठई जो मा ज़ाग़ल बसरो व मा तग़ा अख टेड़ी न थी अख हद खां तजावुज़ न कयो हुजूर ॾिसनि पिया त पंहिंजे रब जे मुखड़े खे रब जे जलवे ऐं जमाल खे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो हुजूर ॿुधनि पिया ॿुधण वारी ज़ात मुस्तफ़ा जी हुई छा पे ॿुधऊं अल्लाह ॻाल्हाए पियो अल्लाह मिठी मिठी गुफ़्तगू करे पियो ॿुधण वारो तुंहिंजो मुंहिंजो नबी मदीने वारो उहा गुफ़्तगू कीअं थी मदीने वारा साईं जॾहिं पहुता अर्ज़ कयूं अतहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात पाकीज़गी सब तुझे ला ए मुंहिंजा मौला मुल्क तुंहिंजो बक़ाए दाइम तुंहिंजी कायनात जो मालिक तूं हमेशा हुक्मरानी तुंहिंजी हुजूर इए अर्ज कयो त अल्लाह फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबी ए गैब जी ख़बरुन ॿुधाइण वारा तोते मुंहिंजो सलाम आ तोते अलैका साईं मौलाना मोहम्मद मिसरी सोना अलैका वाहिद हाज़िर जे लाइ अलैका माना तोते सिर्फ़ तोते सलाम हाँ हुजूर जन के ओडी मल पंजी हीअ उम्मत याद अची वई ए मुंहिंजो मौला मां अकेलो न आहियां मुंहिंजी उम्मत बि आहे हिन मौके ते अॼु जेको सलाम मूंखे थो करी मूं अकेले खे न कर इने सलामती में मुंहिंजी उम्मत खे भी शामिल कर पर उम्मत ॿिन हिस्सनि में आ घणनि हिस्सनि में आ हिकिड़ा नेकोकार दीनदार सालिह तहज्जुद गुज़ार आबिद ज़ाहिद भलारा सूफ़ी सालिह इहे हिकिड़ी उम्मत जो हिस्सो इहो आहे ॿिया वरी गदला गुनहगार निकम्मा बदकार मुंहिंजा दोस्तो हुजूर जन जेॾी महिल रब खे अर्ज़ कयो त ओॾी महिल रब खे हीअं चयूं त अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन ए मुंहिंजा मौला असां ते सलाम ऐं नेकोकार बांधनि ते सलाम सुभान अल्लाह तवज्जो चाहिंदुसि नेकोकारन के जुदा मौला सलाम कर नेकोकारन के पर अस्सलामु अलैना असां ते बि सलाम ज़ाहिर त हुजूर त अकेला हुया न उते अल्लाह ताला फरमाए अलैका वाहिद हाज़िर जे लाइ महबूब तोते सलाम त हुजूर ईअं चवंदा अस्सलामु अलैया व अला इबादिल्लाहि सालिहीन मुंहिंजा मौला मूं ते सलाम ऐं नेकोकार बाननि ते सलाम न हुजूर जन चयो अलैना असां ते सलाम ऐं नेकोकारनि ते सलाम असां में हुजूर पंहिंजे उम्मत जे हिन मिस्कीन ग़रीबनि खे शामिल कयो नेकोकारनि खे अमलनि जो आसरो आहे
पर जेके गदला गुनहगार हिने उन्हनि वटि न अमलो आ न सहारो आ न आसरो आ। ए मुंहिंजा मौला अस्सलाम अलैना असां ते सलाम यानी पंहिंजे उम्मत जो ॿियो हिसो जेको आहे उन खे सोणे नबी पंहिंजे उन ख़ासि एहसान इनाम ऐं सलाम वारे मौक़े ते पंहिंजे उम्मत खे न विसारियो यादि फरमायो। मिठा माखी ऐं मिसरी खां मिठो तो जो इस्म आहे अतुर ऐं मुश्क अंबर खां तुंहिंजो सुर हो जिस्म आहे मिठा माखी ऐं मिसरी खां कई थोर ने मथे थोरा गरीब ने जे मथा मदनी फकीर ने जे मथा मदनी गरीब ने बेवसीलन जो रखियो तो ई भरम आहे मिठा माखी ऐं मिसरी खां तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब वो नबी अक़सा में रहिजी विया उचायुनि ते वये अरबी उफने ते तूं वये अरबी जिते जिब्रील ना पहुतो उते तू जो कदम आए मिठा माखी ऐं मिसरी खां बेटा ही सोने फरमायो त जाजक जूनागढ़ में को हताई आयो ते कामिल कढी की न रोवे ही वजायो सारो शार सुरन सी तंदुन तपायो चारण थे जायो त को सवाली आहे मंगणो हुजूर जेॾीमहिल उन जाइ ते पहुता दायूं दरमांदियूं थियूं बायुनि ॿोलायो जन्नत जूं हूरूं ग़िलमान मलाइका हड़ई हैरत में आ त ही कहिड़ी ज़ात आई आहे जंहिंजे लाइ हेॾो वॾो एतमाम कयो वियो आहे दायूं दरमांदियूं थियूं बायुनि ॿोलायो चारण ते चाहियो त को सौदागर आहे सिर जो ही जेको आयो आहे अचण वारो उम्मत जो सिर छॾाइण आयो आहे गुनहगारनि जा सिर दोज़ख खां आज़ाद कराइण आयो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हुजूर जन पे अर्ज़ कयो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन असां ते सलाम ऐं नेकोकार बानन ते सलाम जेॾीमहिल मेराज माणे वरी सिदरा ते मोटिया त जिब्रील पुछो या रसूल अल्लाह कहिड़ी गुफ्तगू साईं जन फरमायो त हीअं गुफ्तगू थी पोइ ओॾी महिल जिब्रील चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल
मां शाहिदी तो ॾियां अल्लाह खां सवा को बि इबादत जे लाइक़ न आहे। मां गवाही तो ॾियां त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो बानो आहे, उन जो रसूल आहे। साईं फरमायो त मुंहिंजी उम्मत वारा इहो जेको कलमो शहादत जो जिब्रील पढ़ियो हो न, जेको मरण जे टाइम ते हिकिड़ो भेरो इहो कलमो पढ़ंदो पूरी जिंदगी जा गुनाह माफ़, जन्नत जो हक़। हबीबन फरमायो हिकिड़ो माण्हू क़यामत जे ॾियारे ईंदो, उन वटि 3 दफ़्तर हूंदा गुनाहनि जा भरियल। हिकिड़ो दफ़्तर एॾो वॾो हूंदो जो मशरिक़ खां मग़रिब ताईं हिकिड़ो दफ़्तर वॾो हूंदो। अहिड़ा 3 दफ़्तर हूंदा जिन में हिकिड़ी बि नेकी न हूंदी, हिकिड़ी बि चङाई न हूंदी। ये 3 दफ़्तर गुनाहनि सां भरियल हूंदा, पर उन जिंदगी में हिकिड़ी नेकी सिर्फ कई हुई जो हिकिड़ो भेरो चयो हुई अशहद, चओ अशहद अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहद अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल। हिकिड़ो भेरो इहो कलमो पढ़ियो हुई, इहो कलमो उन जे नेकिन जे पुड़ में रखंदा। 3 दफ़्तर गुनाहनि वारा उहे ॿिए पुड़ में रखंदा त कलमो गरो थी वेंदो, गुनाहनि जा दफ़्तर पुड़ हल्का थी वेंदा, इजाज़त मिलंदी जन्नत में दाख़िल। वारा जे रात जो सुम्हण खां अॻु में 3 भेरा इहो कलमो पढ़ी सुम्हंदो कर। 3 भेरा अशहद अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल। जे उन रात मरी पे त तू जन्नती आ। सुबुह जो इहो कलमो 3 भेरा पढ़ी छॾींदो कर, उन ॾींहुं मौत अची वई त बिना हिसाब जे जन्नती आ। मां गुनहगार आहियां, मां तव्हांजे साम्हूं पढ़ां थो कलमो अशहद जो, तव्हां मुंहिंजा क़यामत में शाहिद थी। वरी तव्हां बि पढ़ो त मां तव्हांजो शाहिद थी वेंदो। इहो असांजो अमल हिक ॿिए खे शाहिद बणायूं, अलाह कंदो इन जे सदके क़यामत में बख़्शिश थी। चओ अशहद अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहद अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल। इहो पाक कलमो पंहिंजे विर्द में, पंहिंजी जिंदगी में शामिल करे छॾियो। मिठा घणो तव्हांखे वधीक तादाद कोन थो ॿुधायां, सिर्फ़ 3 भेरा रात जो, 3 भेरा ॾींहं जो पढ़ी छॾियो। मौत आयो त ईमान ते मौत थींदो, जन्नत जा हक़दार बणिजी मरंदो। बाक़ी जेको पहिरियों कलमो अल्लाह इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं फरमाईंदा हिकिड़ो भेरो जेको कलमो पढ़े मक्तब आ सऊतो अलामा मुतकी हिंदी या रिवायत कंजुल उमाल में आई। हिकिड़ो भेरो चवे ला इलाहा इल्लल्लाह, उन जा 4000 कबीरा गुनाह बख्शजी वेंदा। हल्का फुल्का न, कबीरा वॾा गुनाह। जेके कंहिंखे उफट मारियो हुजे कबीरो गुनाह हुआ, जादू कई कबीरो गुनाह हुआ, पीउ मां जी नाफरमानी कई कबीरो गुनाह हुआ, धाड़ो हयई कबीरो गुनाह हुआ, कंहिंखे उफट मारी कबीरो गुनाह हुआ। साईं फरमाईंदा हिकिड़ो भेरो कलमो पढ़ो, 4000 कबीरा गुनाह रब बख़्शे छॾींदो। तो सचवा मांगो जी जी ॻाल्हायो। हाँ तोखे वांद काई मिले मोबाइल खां त तूं कलमो पढ़ी, टीवीअ खां वांदो थी त कलमो पढ़ी। हकू बिना गुजारी हणंदो वधंदो, हिते हुते मुंहुं हयईं, हुते ढूंढा खाधई, हरू
अखबर हुक्म न कारो ताकते होटल ते चाहे जे चुके दे ओ खुदा जा बाना जिंदगी कीमती आ जिंदगी ॾाढी कीमती आ वक्त जी घड़ी घड़ी कीमती आ मौत आयो न ओडी मल चोंदो रब लौला अखरतनी इला अजलिन करीब मोला थोड़ी देर मोहलत दे थोड़ी देर सुभान अल्लाह रे फरमाइंदो 50-60 साल ॾिना मैं छा कई हाणे घुरींदो थोड़ी देर तो मोला फअसद्दक वअकुम मिन सालिहीन मां सदका कया खैरातूं कया सालिहन मजा बण जा मोला थोड़ी देर छॾ वलन युअखिर अल्लाहु नफ्सन इदा जाअ अजलुहा रब फरमाइंदो मौत अची वियो हिकिड़ो सेकंड बि मोहलत न मिलंदई वक्त विञाए वेठे जिंदगी बर्बाद करे वेठे हाणे तो अथाणी हाणे तो पशेमान थी ओ मिठा हींअर जिंदगी अथव हींअर वक्त अथव हींअर मौक़ो अथव कलमो पढ़ो अल्लाह जो जिक्र कयो मस्जिद में वञो निमाज़ पढ़ो रब खे यादि कयो ही वक्त अथव 4000 गुनाह हिकिड़ो भेरो कलमो पढ़े बख़्शिजी वियो जिक्र कंदो रहे मलाइक चंदा मौला हाणे त एतिरो जिक्र कयो अथसि जो हिन जे दफ़्तर में हिकिड़ो बि गुनाह बाक़ी न बचियो आहे रब फरमाईंदो हाणे हिन जे घर वारनि जा गुनाह बचियो ज़ाल जा पुटनि जा न्याणियुनि जा वरी बि सही जिक्र में लॻो पियो आहे थुम बंदि न कयईं मालिक हाणे त एतिरो जिक्र कयो अथई जो घर वारा बि सभु धोपी विया रब फरमाईंदो हाणे हिन जे पाड़े वारनि जा गुनाह बख़्शोसि मर्द थियो या मर्दनि जे पाड़े में मर्द इहो पाण बि बख़्शजी वञे ॿियनि खे बि बख़्शाए छॾे हा ओ मिठा इहो कलमो घटि में घटि 2 तस्बीहूं रोज़ानो 200 भेरा रोज़ानो इहो कलमो पढ़ो अल्लाह ताला जल्ल शानो तव्हांखे ईमान जी ताज़गी नसीब कंदो जन्नत जा दर तव्हांजे लाइ खुली वेंदा बाक़ी जेकॾहिं मदीने वारे साईं खे राज़ी करण ऐं ख़ुशि करण चाहियो था त दुरूद दुरूद कसरत सां पढ़ो मदीने वारो ख़ुशि थिए साईं फरमाइनि था अस्मा सलात अहल महबती मोहब्बत मां जेको दुरूद पढ़े थो उन जे चपन जा आवाज़ मां रोज़े पाक में अच्छा हा अल्लाह कंदो दुआ घुरंदा था पिटबो न आहे दुआ ॾिबी आहे मदीने वारा साईं जा उम्मती आहिनि जहिड़ा तहिड़ा त बि पिरीअ जे पुखे पियल आहिनि नंग नंगीअ ते आहे जे मदीने वारे साईं खे राज़ी करण चाहियो था न कसरत सां दुरूद पढ़ो घणो दुरूद पढ़ो साईं फरमाइनि था जेॾी महिल तव्हां दुरूद पढ़ो था त तव्हांजो दुरूद मलाइक खणी अचे मूंखे पहुचाए पर जेॾी महिल मोहबत मां पढ़ो था त मां पाण पंहिंजे जेकॾहिं 2 तस्बीहूं रोज़ दुरूद पढ़ो न तेसीं मौत न ईंदो जेसीं मदीने वारे जो दीदार न थींदो लख भेरा दुरूद पढ़ो दुरूद नारी लख भेरा पढ़ो इन नियत सां त मदीने वारे साईं जो दीदार थिए मदीने जी हाज़िरी थिए तेसीं न मरंदो जे लख दुरूद नारी जो पढ़ियो अथव न मौत न ईंदो अवल मदीने वारे साईं जे दर जी हाज़िरी ओ मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में मिलिया मोहब्बत दीदार मदीने में छजा पारी बख्शे कुल बदकार मदीने में मोहब्बत वारन के दीदार मदीने उते गौस कुतुब के अब्दाल भी ईंदा आहिनि साईं जे सलामी से झोल झलींदा आहिनि लजपाल न
नबी रहबर गमख्वार मदीने में मिलिया मोहब्बत वारन के दीदार मदीने में जिब्रील भी दुआ साईं जी सलामी अले फलकन तलहन फौजूं को हर जी गुलामी अले मेलो अमतल हर दम हर वार मदीने में मिलिया मोहब्बत वारन के दीदार मदीने में। मदीने वाले साईं जो दीदार चाहो था दुरूद सा मोहब्बत रखो दुरूद कसरत सा पढ़ो मदीने वाले साईं जे कुर्ब ऐं शफ़क़त जो सायो तव्हांजे ऐन मुमकिन आहे जो साईं खणी करम कनि तव्हांखे दीदार तो मिठा टे कम ज़रूरी कयो हिकिड़ो इहो दुरूद शरीफ़ पढ़ो ॿियो अल्लाह जो ज़िक्र कयो टियों सुन्नत ऐं शरीयत ते अमल कयो 5 वक़्त नमाज़ पढ़ो अल्लाह जो फर्ज़ आहे नमाज़ पुट मुस्लमान जी निशानी आहे नमाज़ काफ़िर ऐं हिंदू ऐं मुस्लमान में संदो नमाज़ जो भला जे जो बेपारी गॾिजी पढ़ूं त कीअं था भायूं पढ़ंदो या पासो वठी खिसकी वेंदो देगियूं बि साम्हूं रखियूं आहिनि हा इंशाअल्लाह लंगर भी खाओ मदीने वाले साईं जे मिलाद जो ऐं नमाज पढ़ो अल्लाह के याद कयो रब राजी मदीने वारो साईं राजी थे अल्लाह करीम इंशाअल्लाह सा सभनी अमल अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या अल्लाह हिन सारी जमात राजी थी करीम रब हिन गोठ ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर सिकंदर खे सिहत ॾे सिकंदर खे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमा हिन सारी जमात जे दिल जो मुरादूं पूरियूं कर असां खां उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे बुरायुनि खां बेफ़रमानियुनि खां मासियतुनि खां बचा सुन्नत शरीयत दीन जे रस्ते ते हलण जी तौफीक इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या